अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। तो आगे कंडियारी में खबर दी जाए तो सेठ हरीराम किशोरीलाल सूबाई वजीर खुराक ऐं अक़लियती उमूर सिंध सरदार ज़ादा GM फैसल वसाण ऐं फैद इमरान वसाण वटि ॻोठ खान बहादुर गुलाम मोहम्मद वसाण कंडियारी पहुतो, जिथे मरहूम सरदार नियाज़ मोहम्मद वसाण साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर जी फ़ौतगी ते ताज़ियत कई। वधीक तफ़सील ॾिसूं था अकील वसाण जी इन रिपोर्ट में। सेठ हरीराम किशोरीलाल सूबाई वज़ीर खुराक ऐं अक़लियती उमूर सिंध सरदार ज़ादा GM फैसल वसाण फैद इमरान वसाण ज़ीशान वसाण ऐं निसार अहमद वसाण वटि ॻोठ खान बहादुर गुलाम मोहम्मद वसाण कंडियारीअ में पहुता, जिते मरहूम सरदार नियाज़ मोहम्मद वसाण साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर जी फ़ौतगी ते तहज़ियत कई। सूबाई वज़ीर सेठ हरीराम सां शाहजहान मंज़ूर वसाण चंद्रूमल ऐं ॿिया मोज़ीन गॾु हुआ, जॾहिं त वसाण हाउस ते निसार अहमद वसाण ज़ीशान वसाण मुखी मोहनदास सेठ दुल्हनुमल सेठ हेमनदास उर्स कुंबर मुकेश आसनाणी राज मुकेश अरशद ऐं कामरेड राम सेठ खुशहाल दास करन दूलानी पिण मौजूद हुया। सेठ हरीराम अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वॾी शख़्सियत आहे, न भुलण जी जहिड़ी शख़्सियत आहे, बल्कि वसाण पितादी खान बुज़ुर्ग खां वठी गुलाम अहमद वसाण खां सभिनी जी ख़िदमत रही आहे। सियासी घरानो पुराणो 47 खां पोइ अॻु बि 47 खां पोइ बि हिन जो घराने जो वॾो किरदारु रहियो आहे ऐं अवाम हिननि हमेशह अवाम जो साथ ॾिनो, अवाम जी हमदर्दियुनि में दुखनि सुखनि में गॾु रहिया आहिनि। ऐं नियाज़ खान पाण बि जेके जॾहिं बीमार न हूंदा हिन खां पहिरीं बि हिननि वॾी ख़िदमत कयूं आहिनि, हिन में कोई शक कोन्हे। सांगर ते पूरो ज़िले पर बल्कि मीरपुर में बि पर थर में बि हिननि जी वॾियूं ख़िदमतूं आहिनि वसाण वॾे साहिब जूं, ऐं नियाज़ खान जी तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। ऐं हिते जेकी बिरादरी घणो करे रहे थी नान मुस्लिम रहे थी, उन्हनि जे बि उन्हनि ते वॾो हथु आहे, दुख सुख में उन सां गॾु हूंदा आहिनि। ऐं असांजा दुआगू आहियूं परवरदिगार हुनखे पंहिंजे जन्नत में जाइ ॾींदो असांखे ऐं पोयनि खे अलाह साईं सब्र अता ॾींदो। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा अशर मुकेश कुमार आसनाणी ऐं मंठार थईम सां एडिटर उर्स कुंबर अकील अहमद वसाण अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।